अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम आहे फलाह आख़िरत। आऊं आहियां इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद। नाज़रीन कराम, मां हर दफ़े चवंदो आहियां त अल्लाह ताला असांखे हिन दुनिया में कई कम करण लाइ चया आहिनि, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि अल्लाह खे बि करणी आहे। कहिड़ी त ॿुधाए त असांखे छो पैदा कयो अथई, ऐं हुन उहा करे छॾी। हे क़ुर ॾिनो अथई ऐं इन जो ॿियो नालो आहे कलामुल्लाह, माना अल्लाह तव्हां सां गुफ़्तगू थो करे। ज़ाहिर आहे त अल्लाह तव्हां सां सिंधीअ में गुफ़्तगू कंदो, उर्दू वारनि सां उर्दू में कंदो, अरबनि सां अरबीअ में, जर्मन सां जर्मनीअ में। पर जेकॾहिं तव्हां अल्लाह जी गुफ़्तगू अरबीअ में ॿुधंदो जंहिं तव्हांखे माना ई कान थी अचे, त अल्लाह जो मैसेज तव्हां ॾे पहुचंदो कोन, लफ़्ज़नि जी सवाबु तव्हांखे थींदो। पर इहो बि चयो आहे त हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पंहिंजे ॿोलीअ में पढ़णु, त अल्लाह छा थो चवे, उन हिकिड़ी आयत जो सवाबु सॼे क़ुर खे बग़ैर सम्झे ख़तमे करण खां वधीक आहे। तंहिं करे महिरबानी कयो, ख़तमनि मथां ख़तमनि मथां ख़तमनि ते बि सवाबु आहे, लेकिन हिकिड़ी आयत सम्झी पढ़ण जो सवाबु केॾो आहे, त माना पूरो क़ुर खे तव्हां सम्झी पढ़ंदव त केॾो सवाबु। हाणे अचो, अॼु मूं कयो आहे न, क़ुर मां कढियो अथमि कानून रिज़्क़। जेको रिज़्क़ तव्हां खाओ था, घर जे तंगी थी थिए, ख़ुशहाली थी थिए, इहा इन जा असबाब छा आहिनि? छो कंहिं घर में तंगी थी थिए, ख़ुशहाली थी थिए, पैसो वधिजे थो, पैसो घटिजे थो, इहा जेका फ्लैक्चुएशन थिए थी रिज़्क़ जी, इन जा क़ुर छा थो चवे? इहो कानून कहिड़ो आहे? सो कानून इन क़ुर अबाउट रिज़्क़, रिज़्क़ जे बारे में। हे मां तफ़सीर में तव्हांखे ॾेखारियो आहे। हे ख़ालिद महमूद अब्बासी आहे, जेको डॉक्टर इसरार जो शागिर्दु आहे ऐं बहितरीनु शागिर्दु आहे, जेको हिन वक़्तु सॼे पाकिस्तान जो शुबान मुस्लिमीन जो हेड आहे। शुबान मुस्लिमीन हिकिड़ी डॉक्टर इसरार जे तंज़ीम जी हिकिड़ी शाख निकिती आहे, जंहिंजो ही हेड आहे। ऐं तव्हां हिनखे ॿुधो न, ख़ालिद महमूद अब्बासीअ खे तव्हां ॿुधो सही त हैरान थी वेंदव, छा अल्लाह साईं हिन शख़्स खे इल्मु ॾिनो, ऐं साइंस ऐं जेको पॉलिटिक्स ऐं सियासत जो हिन वटि इल्मु आहे। मां त हैरान थी वेंदो आहियां हिनखे ॿुधी। त महिरबानी करे यूट्यूब ते ख़ालिद महमूद, आऊं आहियां शफ़ी मोहम्मद लाखो, ऐं मां संदसि शोबान मुस्लिमीन शूरा जो सिंध जो अमीर आहियां। असीं सभु असांजा निकिरनि था हिन डॉक्टर इसरार अहमद मां। त अॼु असांजो आहे कानून रिज़्क़, ऐं हीअ आहे शोबान मुस्लिमीन, नालो आहे तंज़ीम जो। इन में तव्हांखे दावत आहे, तव्हां शामिलु थियो। पाकिस्तान में सिंध में इन जूं ब्रांचूं ठाहियो त असां क़ुर पहुचायूं त माण्हुनि ताईं क़ुर जो तर्जुमो पहुचे, जीअं हीअ शिरक ख़तमु थिए, बिदअतूं ख़तमु थियनि, ऐं इन जे लाइ असां तव्हांखे बि दावत ॾियूं था। हाणे ॻाल्हि ई रिज़्क़ जी। पहिरियों क्वेश्चन आहे त रिज़्क़ केरु थो ॾिए? रिज़्क़ अचे, केरु चवंदो साईं मां मज़ूरी थो कयां, उतां थो कमायां, को चए मां नौकिरी थो कयां। अचो त ॾिसूं क़ुर छा थो चए। अल्लाह फरमाया त पहिरें ई त चए थो, कानून मुंहिंजो इहो आहे त बिस्मिल्लाह रहमान रहीम, वमा ख़लक़तुल जिन वल इंस इल्ला लियाबुदून, वमा ख़लक़तुल जिन वल इंस इल्ला लियाबुदून। चए थो पहिरीं त इहो ॻाल्हि यादि रखो त मां तव्हां इंसाननि खे, जिन्हनि खे, ॿ शयूं आहिनि जेके हिन पैदा कयूं आहिनि, ऐं ॿिन्ही खे निमाज़ पढ़णी आहे, ॿिन्ही खे रोज़ा रखणा आहिनि। जिन्हनि जो लेयर ॿियो आहे, हीअ जिन हिन ई दुनिया में आहिनि, पर उहे असांखे ॾिसण में नथा अचनि, उनजो लेयर ई ॿियो आहे। थी सघे थो हींअर मां स्टूडियो वेठो आहियां, हिते हुननि जी रेलवे स्टेशन हुजे, तंहिंजे करे आहिनि इहे ॿई। चए थो मां इन्हनि खे इन लाइ पैदा कयो आहे जो इहे मुंहिंजी जेके मां हिननि सां नेमतूं ॾिनियूं अथमांनि, खाधो था खाइनि, मुंहिंजा अंब था खाइनि, खीर था पीअनि, त मां ॾिसां त मुंहिंजो शुकुरु अदा कनि था। ऐं अलाह जो शुकुरु रुॻो ज़ुबान सां अदा कोन कबो। शुकुर जो मतिलबु आहे त अलाह जेके हिन में कानून ॾिना आहिनि, उन्हनि ते हलंदव त इहो शुकुरु थी वियो, पोइ चाहे ज़ुबान सां शुकुरु न बि चओ त। त चए थो मां इंसाननि जिन्हनि खे सिर्फ़ु इन लाइ पैदा कयो आहे त मुंहिंजी इबादत कनि, मुंहिंजो शुकुरु कनि, ऐं मुंहिंजे हिन कानून ते हलनि। चए मां इन लाइ ठाहियो आहे। बाक़ी अलाह चए थो मां चंड खे त कोन्ह चयो आहे त मूंखे निमाज़ पढ़े, इनखे कोई जेके दुनिया में ॿिया आहिनि, जेके सयारा, काइनात, आसमान, चए मां तव्हांखे रखियो आहे त ॾिसां त तव्हां मूंखे इबादत था कयो, मुंहिंजी नाशुक्री था कयो, मुंहिंजा नाफ़रमान थियो था। चई सभई तव्हांखे मां कैपेसिटी ॾिनी आहे, इन मां जेको वणेव तव्हां चूंडियो। बाक़ी अलाह फरमाए थो त मां उरीद मिनहुम रिज़्क़िन, चए थो मां तव्हांखे पैदा करे इन लाइ कोन कयो आहे त तव्हां मुंहिंजा हारी थियो, मुंहिंजी मज़ूरी कयो, मां उन्हनि खां रिज़्क़ कोन थो चाहियां। वमा उरीद ऐं युतिमू, न को मां चाहियां त मूंखे खारायो जो मां तव्हांजे जोर जी मानी पहुचाए मुंहिंजे मथे मोकिलियो, या मखण जो चाणो मोकिलियो। मूंखे चई मां तव्हां न खाधो थो चाहियां, न मां तव्हांखे रिज़्क़ चाहियां। पर केरु थो रिज़्क़, इन अल्लाह हुवल रज़ाक
उहो ई रब आहे जेको तव्हांखे रिज़्क़ ॾिए थो, ज़ुल कुवतुल मतीन, जेको ताक़तवर आहे। हाणे ॾिसो न, मिटी साॻी आहे। हाणे तव्हां मिसाल तौरु तव्हांजे घर में तव्हां देगिड़ी रखो, हाणे उन में तव्हां सीरो विझी ऐं खंडु विझी ऐं गिहु विझी हलवो ठाहींदव, पर जेकॾहिं इहा साॻी देगिड़ीअ में हलवो ठाहिण जे लाइ तव्हां चओ त न इन्हीअ मां जेको आहे सो चांहि ठहे, त सीरे ऐं माखीअ मां चांहि कान ठहंदी, उन लाइ इंग्रीडियंट ॿिया खपनि। पर हीअ अलाह जी जेका ज़मीन आहे, इन में जेकॾहिं कणिक जो असां दाणो विझो त कणिक निकिरी थी पए, कमंद जी गुरी था विझो त कमंद निकिरी थो पए, खजी निकिरी थी पए, लीमा निकिरी था पवनि। इन में छा आहे? देगिड़ी साॻी आहे, पर इन में कीअं थियूं शयूं निकिरनि? इहा आहे त अलाह रज़ाक आहे ऐं ज़ू कुवतुल मतीन एॾे इशारो थो करे त इन मिटीअ में अहिड़ी शइ आहे जंहिंमां हर शइ पैदा थी सघे थी। हदीस शरीफ़ अचे थी त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंमें इन अलाह ताला यकूल, अलाह ऐलान करायो आहे, या बिन आदम, ए आदम जी औलाद, तफ़रगल इबादती, जेकॾहिं तूं पंहिंजे पाण खे मुंहिंजे इबादत लाइ, शुक्र लाइ टाइम कढंदे, माना वक़्त ते निमाज़ पढ़ंदे, क़ुर खे माना सां पढ़ंदे, ज़कात ॾींदे वग़ैरह वग़ैरह, जेकॾहिं तूं इन लाइ तूं टाइम कढंदे, अमला सदर ग़िनन, त आऊं तोखे तुंहिंजे दिलि खे ग़नी करे छॾींदुसि। माना तोखे जेको कुझु मिलंदो तुंहिंजी पूरत थी वेंदी, जो कंहिंजे ॿिए ॾे निहारींदे कोन। वॾी ॻाल्हि आहे न त माण्हू ॿिए हे जो मां ॾिसंदो आहियां हाणे टीवीअ ते अछी ॾाढ़ी वारो चवंदा आलिम आहे, वञा त ॾिसां त हिकिड़ो बीठो आहे ॾाढ़ी कूड़ियल ऐं उनखे गोॾनि ते पेरनि ते हथु रखे थो मिले। बाबा तूं उनखे सजदो थो करी आलिम थी, पोइ खणी कहिड़ी बि उनजी ज़ात आहे, पर तूं पेरे पई रुकू थो करी उन इंसान खे। अफ़सोस इहो थींदो आहे त चए थो जेकॾहिं तव्हां मुंहिंजी पंहिंजे लाइ मुंहिंजी इबाद लाइ वक़्त खे फ़ारिग़ कंदव, अमला सदरक ग़िना, त मां तव्हांजी दिलि खे ग़नी कंदुसि, तव्हांखे आॾो कंहिंजो झुकणो ई कोन पवंदो। ऐं सुद फ़क़रक, ऐं पोइ मां तुंहिंजी इहा जेका ग़रीबी आहे या फ़क़्रु फ़ाक़ो आहे इहो ख़तमु कंदुसि। इला तफ़ल, ऐं इला तफ़ल, जे ईअं न कंदे, मूं लाइ टाइम न कढंदे, मुंहिंजा हुकुम न मञींदे, अमला तु यदई शुगलन वलम असुद, त पोइ मां तोखे हिन दुनिया में बिज़ी करे छॾींदुसि। पोइ तुंहिंजी पूरत कान पवंदी न, ॾींहं जो बि नौकिरी कंदे त राति जो बि कंदे, माना तोखे मां अहिड़ो बिज़ी करे छॾींदुसि जो तूं हुन मां पेट तुंहिंजो कोन भरबो। फरमायो रसूल सलाम त अलाह ताला मूंखे ईअं चयो आहे। शाह लतीफ़ छा थो चए थो त हो त कजांइ न हिसाब, आऊं त ॾोही आहियां, मेरे संदे मन में नाहे को सवाबु, जानिब कहिड़ो जवाबु ॾींदुसि हर हिकु ॾोह जो। बिल्कुलु हिन शाह लतीफ़ बेटाई चयो आहे त जे तो बेतबायां से आयतूं आहिनि। हिन शाह लतीफ़ क़ुरान ऐं हदीस जो तर्जुमो कयो आहे। हीअ कहिड़ी हदीस आहे जंहिंजो तर्जुमो कयो अथई? उहा आहे कुल बनी आदम ख़ताउन ख़ैरुल ख़ताइन तवाबून। माना हर माण्हू किथे न किथे ग़लती कंदो, पर बहितरीनु उहो इंसानु आहे जेको उन ग़लतीअ खे रिकग्नाइज़ करे अलाह साईं बसि माफ़ी ॾे, मूंखां ख़ता थी वई आहे। शाह बि इहा ई थो ॻाल्हि करे, हो त कजांइ न हिसाब, आऊं त ॾोही आहियां, मेरे संदे मन में नाहे को सवाबु, जानिब कहिड़ो जवाबु ॾींदुसि हर हिकु ॾोह जो। अॻिते हाणे वरी ॿियो मोटू रिज़्क़ आसमान मां थो लहे, तव्हांजो रिज़्क़ मथां थो अचे। तव्हां त चओ मूंखे पघार थी मिले, तव्हां त चओ त मुंहिंजी कणिक थी निकिरे ॿनीअ मां, पर सभु शइ पंहिंजी जाइ सही, पर रिज़्क़ अचे थो मथां। क़ुर छा थो चए? व फिस्समा रिज़्क़ुकुम वमा तूअदून, तव्हांजो रिज़्क़ आसमान में आहे जेको तव्हां सां वाइदो कयो वियो आहे। शाह लतीफ़ ऐं अॻिते रब चए थो फ़ब रब समाए वल अर्द, माना अलाह चए थो त उन आसमान ज़मीन जे रब जो कसम आहे। पाण थो चए फ़रब समाए वल अर्द इन्नहू लहक़ुन, त इहो रिज़्क़ तव्हांजो आसमान में, इहा ॻाल्हि ईअं सची आहे, ईअं सची आहे मिसल मां अनकुम तंतिकुन, जीअं तव्हांखे पक आहे त मां वात मां ॻाल्हाईंदुसि त लफ़्ज़। हाणे मां ॾिसो न, मां चुप करे वेठा, हाणे मूंखे यकीन आहे त जॾहिं मां चवंदुसि हीउ क़ुर शरीफ़ आहे, दिलि में नियत कयुमि त चयुमि त क़ुर शरीफ़, माना मूंखे पक आहे त ज़बान मां जेको मां ॻाल्हाई निकिरंदो, इन्हीअ वांगुरु तव्हांखे बि यकीन करणु खपे त अलाह चए थो तव्हांजो रिज़्क़ आसमाननि मां अचे थो, ऐं इन्हीअ ते ईअं यकीन कयो जीअं तव्हांखे इहो यकीन आहे त मां वात मां ॻाल्हाईंदुसि लफ़्ज़ निकिरंदा। हूअ लज़ी युरीकुम आयाती, अलाह चए थो मां पंहिंजूं निशानियूं तव्हांखे ॾेखारियां थो, आयतूं ॾेखारियां थो, सिज जो लहणु करणु क़ुर व युनज़िलु लकुम मिन समाए रिज़्क़न, ऐं तव्हांजो आसमान मां रिज़्क़ लाहे थो। छो त पहिरीं त रिज़्क़ जेको पाणी मथां थो अचे। वमा यतज़क्कर इल्ला मन युनीब, इहा ॻाल्हि सम्झंदो उहो जेको अलाह ॾे मोट खाईंदो, जेको चवंदो मां अलाह ॾे वञिणो आहियां। ब्रेक वठूं था।
अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। ॻाल्हि रिज़्क़ जी पई हले, पर वरी मां चवंदो आहियां त हीअ मां क़ुर शरीफ़ विचां खोलियां, छो त हीअ ज़िंदा किताबु आहे त ज़रूरु कुझु न कुझु असां सां ॻाल्हाईंदो। हे अचे थो सूर यूसुफ जी अचे थो त अलाह फरमाए थो काल या बुनैया ला तक़्सुस रुया कला इख़्वतिक फयकीदू लक क़ैदा। त जेको आहे सो हिन नबीअ पंहिंजे ख़्वाब ॾिठईं त आसमान में हिकिड़ो चंड ऐं तारा आहिनि सजदो कनि था, त भाउरनि खे चई त या कंहिंसां इहा ॻाल्हि न कजांइ। माना इहो ई अचे थो जेको चए थो हर कंहिंजो रिज़्क़ मुक़ररु आहे, तव्हांजो रिज़्क़ फिक्स थियल आहे। हाणे इहो कीअं आहे ॾिसो, हिकिड़ो अमीर जे घर में थो ॿारु पैदा थिए, केरु थो मोकिले? अलाह थो मोकिले। हिकिड़ो वॾेरे जे घर में थो मोकिले, हिकु हारीअ जे घर में थो मोकिले, त इहा जेका सिलेक्शन थो करे इहो अलाह थो करे। चए थो छा? चए थो वमा मिन दाबतिन फिल अर्द, चए थो को बि साह वारो पोइ चाहे मख आहे या मच्छर आहे या इंसानु आहे या जानवर आहे, इला अलाह रिज़्क़ुहा, उन्हीअ जी रिज़्क़ जी प्रोवियन अलाह वटि आहे। आख़िर मच्छर बि त किथां खाईंदो हूंदो न, मख बि किथे खाईंदी हूंदी, हे जेके पखी उॾामनि था उहे बि खाईंदा हूंदा। व या लव मुस्तक़र हा व मुस्तउद हा, उहो रिज़्क़ किथां ईंदो, कहिड़े जाइ तां ईंदो, कहिड़े खज़ाने मां ईंदो, कहिड़े गुदाम मां ईंदो, इहो सॼो अलाह खे ख़बर आहे। कुल फ़ी किताबिन मुबीन, इहो सॼे अलाह जे सॉफ्टवेयर में किताब में लिखियलु आहे। अॻिते अचे थो ॿियो इन में मौज़ू, जे सभ जो रिज़्क़ कुशादो करे त फ़साद थी पवंदो। हाणे तव्हां चवंदो भला मूंखे अलाह हारीअ जे घर में छो पैदा कयो आहे? अदा जेकॾहिं सभई वॾेरनि जे घर में पैदा थींदा त पोइ मज़दूरी केरु कंदो, ॿनियूं केरु कंदो? अलाह जी मर्ज़ी आहे। क़ुर छा थो चए? वलाउ बसत अल्लाह रिज़्क़ लिइबाद ही, लफ़्ज़ी त तर्जुमा जे अलाह सभिनि जा रिज़्क़ अमीर करे छॾे, माना को ग़रीबी न हुजे, को मज़ूरी न हुजे, को हारी न हुजे, लबग़ौ फिल अर्द, त पहिरीं त फ़साद थी पवंदो, विढ़ंदा पाण में, पर कमु बि कोन हली सघंदो। वलाकी युनज़िल बिक़द्रिन मा यशा, पर अलाह पंहिंजे हिसाब सां इहे रिज़्क़ माना हिसाब सां माण्हुनि में विरहाए थो। इन्नहू बि इबादी ख़बीरुन बसीर, अलाह ताला खे ख़बर आहे त हीउ सिस्टम इन माण्हुनि जो कीअं हलंदो। हू पंहिंजे ॿाननि खे ॾिसे बि थो ऐं ॿुधे बि थो, तंहिंजे करे उन सिस्टम खे हलाइण जे लाइ इहा कैटेगरीज़ क़ाइमु कई अथऊं। शाह अब्दुल लतीफ़ छा थो चवे? चए थो कूड़ कमाई कच, माना तो ज़िंदगी ठॻीअ में रुश्वत में गुज़ारी, उथी ओर अलाह सी, पोइ तूं अलाह खां घुर माफ़ी। असां वटि करप्शन केॾी थी वई आहे। करप्शन, जेको माण्हू वधीक करप्ट आहे वरी हुनखे प्रोमोशन मिली था वञनि, छो त पैसो मथां ई थो पहुचाए। इहा निशानी आहे तकिड़े प्रोमोशन जी, त पैसो मथां ताईं पहुचाईंदो। ऐं वरी जेको आहे सो इहो ज़ुल्म केॾो वॾो आहे जो माण्हू रुश्वत ते कमु करे, ऐं ख़ासि तौरु वधि में वधि ज़ुल्म आहे जो कंहिं हक़दार खे नौकिरी न ॾिजे ऐं नाहक़ खां ॾोकड़ वठी उनखे नौकिरी ॾिजे, त उहो त माण्हू मरी वियो न। हे ख़ुदकशी माण्हू इन लाइ था कनि। त शाह लॻे थो कूड़ कमाई कच उथी और अलाह साईं, चए थो तौबा कर, हाणे जान छॾ, कढ तूं दगा दिलि मां, साहब वणे सच, मोहबत संदो मन में माणिक ॿारिज मच, इन पर उथी अचु त सौदो थी सफ़रो, अचु अलाह ॾे त तुंहिंजो सौदो सफ़रो थिए, ॾोकड़ जे चकर में न पओ, माण्हुनि जा हक़ न खा। उन खां पोइ ॿियो टॉपिक आहे त अलाह जे ॾिन रिज़्क़ मां हलाल खाओ, याने हराम न खाओ। ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त हराम खाइण सां तव्हांखे छा थींदो? तव्हांजो पेट कोन भरबो। किरोड़ मिलियव वरी चवंदो ॿियो किरोड़ मिले, पर तव्हां मानी घणी था खाओ। मां ॾिठो आहे हिकिड़े अरब खरब पतीअ खे, त मानी पियो खाए हिकिड़ी दावत में, त जोर जी मानी साग में ॿोड़े पियो खाए, पर अञा लालच कान थी वञेसि। अञा सोचे अरब मिलनि, खरब मिलनि, हिते मिले, दुबईअ में प्रॉपर्टियूं मिलनि, लंडन में फ्लैटूं मिलनि, अलाए छा छा, ऐं खाए थो साग सां मानी, जोर जी मानी। तौबा अस्तग़फिरुल्लाह। चए थो अलाह फरमाए थो क़ुर में, व कुलू मिमा रज़क़कुमुल्लाह हलालन तय्यिबन, जेको अलाह तव्हांखे रिज़्क़ ॾींदो उन मां हलाल बि खाओ ऐं तय्यब बि खाओ, मुअल न खाओ, का हराम शइ न खाओ। वत्तकुल्लाह, ऐं अलाह जी तक़वा अख़्तियार कयो, अलाह खां ॾिजो, अल्लज़ी अंतुम बिही मोमिन, अलाह ते ईमान अथव। बाक़ी हाणे न आहियो मुस्लमान, नाले जा मुस्लमान आहियो, ग़लतीअ सां तव्हांखे अलाह सी कंहिं मुस्लमान जे घर में पैदा कयो आहे, पर तव्हांजा किरदार सभु आहिनि काफ़रनि वारा, त उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। जंहिंजे करे अलाए हुन कंहिं मां पढ़ियो त मां चए थो मां 4000 किताब पढ़ियमि, पर 4 ॻाल्हियूं ॾिठमि। पहिरियों त जेकॾहिं तूं जेको आहे सो हलाल नथो खाईं त पोइ अलाह जे ज़मीन मां निकिरी वञु, यानी अहिड़े मथां 4 ॻाल्हियूं मां तव्हांखे ॾसियूं बि आहिनि।
इन ते हिकिड़ी मां हदीस ॾेखारियां थो त अन आयशत कालत कुल्तु या रसूलल्लाह, बीबी आयशा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त वल्लज़ीन यूतून मा अतऊ वकुलू वजरती, हे क़ुर में जेका आयत अचे थी त जेके अलाह जे रस्ते में ॾियनि था पर हुननि जी दिलूं अञा बि ड्रिजनि थियूं, त इहे केरु आहिनि, इहे छो अञा ड्रिजनि था, जॾहिं ॾियनि बि था त छो था ड्रिजनि। अहूअ लज़ी यज़नी व यसरिक व यशिर वल ख़मर, चई त पोइ माना लाज़मन इहे हूंदा जेके ज़ना था कनि, चोरियूं था कनि, शराब था पियनि। त नबी साईं चयो काल ला या बिनत अबी बकर या बिनत सिद्दीक़ वलाकिनु अरजुल यसूम व यतसद्दक़ व युसली व हुव युख़ाफ़ ऐं युतक़ब्बल मिन्हु, चई न न न न, हे त उहे निमाज़ी आहिनि जेके निमाज़ पढ़नि था, जेके अलाह जे रस्ते में ज़कात ॾियनि था, सदका कनि था ऐं रोज़ा रखनि था, पर वरी बि ड्रिजनि था त अलाह अलाह क़बूल कयो या न क़बूल। उहे माण्हू आहिनि नेक माण्हू जेके अञा बि ड्रिजनि था त अलाह साईं अलाह इहो असांजो क़बूल कईं, असांजा हे रोज़ा ऐं निमाज़ूं, इहे आहिनि उहे। उन खां पोइ अलाह रिज़्क़ घटाए वधाए सघे थो, उनजा सबब आहिनि। उहा रिज़्क़ जो घटि माना तंगीअ जो करणु पंहिंजे असांजे हथ में आहे, अलाह कोन थो करे। ॿुधो क़ुर चए फ़अमल इंसान इज़ा मबतलाह रबू, चए थो हिकिड़े इंसान जंहिंजो अलाह हीअं आज़माइश थो करे, कहिड़ी फ़अकरमहू व नामहू, हुनजी इज़त वधाए थो ऐं हुनखे माल वधाए थो ऐं हुनखे नेमतूं वधाए थो, पोइ छा चवंदो फ़यक़ूल रबी अकरमन, अदा अलाह इज़त वारो कयो आहे, अदा अलाह मूंखे ग़रीब अमीर जे घर में पैदा कयो आहे, अदा अलाह मूंखे मिनिस्ट्री ॾिनी आहे, अदा अलाह मुंहिंजी इज़त कई आहे, राइट, पर थधो थी। वरी चए थो व अम्मा इज़ा मबतला फ़क़दर अले रिज़्क़हू, पोइ चई वरी हुनजी आज़माइश करे हुनजो रिज़्क़ घटि। हाणे रिज़्क़ कीअं घटाईंदो, पैसा त चोराई कया थी त कोन खुटंदा, पर हू खाई कोन सघंदो, बीमारी लॻी वेंदसि, का गोश्त कोन खाई सघंदो, गिहु कोन खाई सघंदो ऐं पकिड़िजी पवंदो, इज़त कान हूंदसि। पोइ छा चवंदो फ़यक़ूल रबी अहानन, हे क़ुर आहे न सूरत अल फजर, चवंदो यार अलाह मुंहिंजी बेइज़ती करे छॾी, सफ़ा मूंखे अलाए कीअं करे छॾियईं। त अलाह छा थो चए, न, इहा सज़ा तोखे हिन दुनिया में हिननि सबबनि जे करे। नंबर 1 कल्ला बल्ला तुकरिमून अल यतीम, तो कॾहिं कंहिं यतीम जी देखभाल कई, त हे ॿारु आहे हिकिड़ो वीचारो वञे पियो थो ऐं यतीम आहे, हे पढ़ी कोन थो सघे, तो कॾहिं ख़्यालु कयो। मां त हाणे अमीर कोन्हा न को वॾेरे घर में, पर वरी बि मां पंहिंजे हलाल कमाईअ मां पंहिंजे ॻोठ में 11 कमरनि जो स्कूल ठाहियो आहे, जंहिंमें 11 कमरा आहिनि, ठीकु आहे, ऐं उन में मोस्टली मां उहे ॿार खया आहिनि जेके झूपड़ियुनि में, छाकाणि त ॿोॾ आई न थिए रेल सां अचे, माण्हू झूपड़ियुनि में वेठा आहिनि, जॾहिं ॿार स्कूल कतई कोन, मां उन्हनि सभिनी खे 2 रिक्शा रखे उन्हनि खे स्कूल पहुचाए थो। पर मां पंहिंजे स्कूल में जेके मास्तराणियूं पंहिंजे ॻोठ जी छोकिरियूं रखियूं आहिनि, ऐं वरी मज़ेदार ॻाल्हि त मां हर स्कूल में मल्टीमीडिया लॻायो आहे, माना सभई मुंहिंजा किताब कंप्यूटर में आहिनि। हता कयो मां ॾिठो पिए त असीं एॾो पिया खिलऊं त हिकिड़ी औरत आहे वीचारी जेका ॿारनि खे क़ुर पढ़ाईंदी, उहा बि लैपटॉप ते वेठी आहे, उहो क़ुर मथे लॻो आहे पढ़ाए थो। इहा आहे यतीम माण्हुनि जी फ़िकिर करणु। हालांकि मां न वॾेरो आहियां, न मूं वटि एॾो को पैसो आहे, न मां का रुश्वत वठां थो, हलाल मां जेको मां कुझु कमां उहो बि हाणे कोन थो मिले। मां हिन वासा जो कंसल्टेंट आहियां ऐं दुनिया जो वॾो इंजीनियर आहियां, UK मां चार्टर्ड कयल आहे, अमेरिका जी फेलोशिप आहे, मास्टर्स इंजीनियरिंग में कयल आहे, AIT बैंकाक खां गोल्ड मेडलिस्ट आहियां, मके मुकरबा में वॾा प्रोजेक्ट करे आयो आहियां, हिते मां वॾा वॾा डिज़ाइन कयां थो। पर छा था कनि इहे, मिसाल तौर वासा वारा आहिनि, छा था कनि, मां जेको बिल कयां थो ठेकेदार खे पेमेंट कंदा, मुंहिंजी 1% ते फ़ी उहो ॾियणी कोन था, 3 साल मूंखे नथा ॾियनि, भॼी वञे। त अहिड़े ज़ुल्म में असीं रहिया वेठा आहियूं, तॾहिं बि जेको आहे सो अलाह इन्हनि जो रिज़्क़ तंग कंदो। चए थो तव्हांजो रिज़्क़ इन लाइ तंग थिए त कल्ला बल्ला तुकरिमून अल यतीम, तव्हां यतीम जी कॾहिं ख़्यालु कयो आहे, कोन कयो अथव। वला तहादूना तामिल मिसकीन, कॾहिं मिसकीन खे खाराइण जे लाइ कुझु कयो अथव। व ताकुलून तुरास अकलन लमा, बाक़ी जेको हराम जो माल ऐं वॾनि जो जेको वॾेरनि जा वॾनि जी प्रॉपर्टी आहे उहो बसि वेठो खाई पियो थो। व तुहिबून अल माल हुबन जमा, वरी थो चई त मां ॾोकड़ ॻणियां, पोइ ॻणींदो थो वञी, वरी बैंक में खिणा थिया आहिनि 35 करोड़ 30 करोड़ ॻणींदो थो वञी। ठीकु, इन्हीअ जे करे इहे पैसा कोन खाई सघंदे, मां तुंहिंजो रिज़्क़ तंग करे छॾींदुसि, अलाह ताला फरमाए थो। हीअ हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे मिशकात मसाबी जी, हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त जेका बि क़ौम गनीमत में ख़यानत कंदी, उनजी दिलनि में रोब विझंदी। हे जेके राशी आहिनि न, इहे ड्रिजणा अथव, रुगो दड़के ते जीअं कुकुड़ फतकंदा ईअं फतकंदा, ऐं उनजे दिलनि में रोब विझंदी। यानी जेका क़ौम गनीमत में ख़यानत कंदी, अलाह हुनजे दिलि में रोब विझंदो। जंहिं क़ौम में ज़ना आम थी वेंदी, उन में मौत वधी वेंदो, दिलि जा दौरा ठाह, दिलि जो दौरो वियो। ऐं जेका क़ौम माप तौर में घटिताई कंदी, उनजो रिज़्क़ ख़तमु कयो वेंदो, जेतिरो तव्हां कंदो।
जेका क़ौम नाहक सां फ़ैसिला कंदी उन में क़त्ल गारत आम थींदी। हाणे वधी विया न, ॾिसो कोर्टुनि में फ़ैसिलो कोन थो थिए, वकीलनि खे मूं ॾिठो आहे त शुनवाइनि मथां शुनवाइनि मथां शुनवाइ 20-20 साल 25-25 साल क़त्ल जो केस थो हले। हाणे त उन माण्हुनि जे लाइ त आसान आहे, चई बाबा हाणे केरु शुनवायूं कंदो, मारियो थी त मारियो। त इहो आहे जेकॾहिं अदुल न थींदो ऐं जजनि भाउरनि खे मां ॿाहूं थो ॿधां, तव्हां शुनवायूं न ॾियो, फ़ैसिलो कयो, देरि छो था कयो, ख़ुदा खे मञो, अलाह तव्हांजो रिज़्क़ वधाईंदो, कंहिं माण्हूअ जो इंसाफ़ आहे त जल्दी कयो। त चई जेका क़ौम नाहक सां फ़ैसिला उन में क़त्ल ऐं गारत गरी आम थींदी, ऐं जेका क़ौम अहद खे टोड़ींदी उन ते संदसि दुश्मन खे मुसलत कयो वेंदो। रवाह मालिक। जी ब्रेक वठूं था। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। क़ुरान शरीफ़ ज़िंदा किताब आहे, वरी ॾिसूं त अलाह साईं छा थो ॻाल्हाए। अलाह फरमाए थो त मिन नुतफ़तिन इज़ा तुमना व अन अलैहि नशातुल उख़रा। चए थो अलाह आहे जेको हिकिड़े तव्हांखे मनीअ जे फुड़े मां पैदा थो करे ऐं पोइ वरी तव्हांखे हिन दुनिया मां ॿी दुनिया में उथारींदो। ऐं अनहू अगना व अकना, उहो ई आहे जेको तव्हांखे ग़नी बि करे थो ऐं तव्हांखे रिज़्क़ जी घटिताई बि करे थो। ॾिसो न, क़ुरान बि साॻी टॉपिक ते आयो आहे। हाणे मां तव्हांखे ॾसियो त जेका क़ौम माप तौर में घटिताई कयूं रिज़्क़ त माना खीर में मिलावट, गेह में मिलावट ऐं ठगी करणु, रुश्वत जो वधी वञणु, करप्शन करणु, उन जो नतीजो छा आहे त सिम कलर, ज़मीनुनि में सिम थींदी थी वञे, दरिया में पाणी घटिजी वियो आहे। इहा आहे सज़ा। हे ॾिसो, हे सॼी माना ग़ैराबाद ज़मीनूं थी थियूं वञनि इन सबब जे करे। हाणे अचो थो ॿियो टॉपिक, जंहिंजो अलाह रिज़्क़ वधाए या घटाए, इहो अलाह जे हथ में अचे थो। अलाह यब्सुत रिज़्क़ लिमन यशा, जंहिंजो अलाह साईं चाहे रिज़्क़ वधाए, उहो यकदिर जो घटाए। उहा फ़रियू बिल हयात दुनिया, ऐं माण्हू इन ॻाल्हि खे अहमियत ॾियनि था त बसि असां हिन दुनिया में मज़ो करे वठूं। लेकिन अलाह थो फरमाए वमल हयात दुनिया फ़िल आख़िर इला मता, हीअ दुनिया जी जेका तव्हांजी 60 साल ज़िंदगी आहे आख़िरत में हिकिड़े कणे जे बराबरि आहे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे हिन हदीस में, मन अहब ऐं युबसत लहू फी रिज़्क़िही, त तव्हां चाहियो था त तव्हांजो रिज़्क़ वधे। हाणे रिज़्क़ वधण जो मतिलबु ख़बर त छा आहे, माना जेको तव्हांखे मिले थो उन में तव्हांजी पूरत थी वञे, इहो आहे रिज़्क़ जो वधणु। ऐं जेको तव्हांखे मिले थो उन मां ख़ुशीअ सां खाई हज़म करे छॾियो, इहो आहे तव्हांजो रिज़्क़ खे वधणु। बैंक जा पैसा त काउंट ई कोन था थियनि न, उहे त पिया आहिनि, पर उहो आहे त खाओ केतिरो था, पायो छा था ऐं हज़म तव्हांखे केतिरो थिए थो। त जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजो अलाह साईं रिज़्क़ वधाए, युनसा लहू फी असर ई पर यसिल रहमा, त पोइ जेको आहे सो जेके तव्हांजा मिट माइट, भेनरूं, मासियूं, नानियूं, पुफियूं, इन्हनि सां रहम कयो, इन्हनि जी परवोर लहो। जे तव्हां पंहिंजे ग़रीब मिट माइटनि जी परवोर, अलाह तव्हांजो रिज़्क़ वधाईंदो ऐं इन सां तव्हांजी उमिरि बि वधंदी है। तर्जुमो छा आहे, हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु का बयान है कि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, जो शख्स वसियत रिज़्क़ और दराज़ी उम्र का ख्वाह हो तो उसे चाहिए कि सिला रहमी करे, माना जेके तव्हांजा पेट जा माइट आहिनि, माउ जा, पीउ जे तरफ़ां उन्हनि सां हलो। शाह लतीफ़ छा थो चवे, चए थो जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॼ ई वङा। यार शाह साहिब त कमाल करे छॾियो आहे। अहिड़ी दुआ मूंखे त किथे लभे ई कान थी, त जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॼ ई मङा, कमाल करे छॾी त केॾी थो बाज घुरे अलाह खां। अलाह वटि त ख़ज़ाननि जा अणटर खज़ाना आहिनि। चए थो हाणे अलाह चए थो वाक़ई मुंहिंजो हेॾो नालो आहे त मां ओतिरी बाज ॾियां। अचो त घुरा खां घुराऊं, खणो हथ, चओ जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॼ ई मङा, या अलाह जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॼ ई मङा, या अलाह जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॼ ई मङा। नेक्स्ट टॉपिक आहे त अलाह खां सवाइ रिज़्क़ कंहिंजे हथ में न। हे सभु टॉपिक हिन क़ुरान में हिन कोर्स मां कढिया अथनि, मूं पंहिंजे हथ जा कोन ठाहिया आहिनि। चए थो लव अन अहलल क़ुरा आमनू, चए थो जेकॾहिं कंहिं बि इलाइक़े जा माण्हू ईमान आणनि ऐं अलाह जा हुकुम मञनि, वतक़ऊ ऐं परहेज़गारी इख़्तियार कनि, ल फ़तहना अलैहिम बरकात मिन अस्समाइ वल अर्द, त मां हुननि जे लाइ आसमान ज़मीन मां बरकतूं कढंदुसि। वलाकिन कज़बू, पर जेकॾहिं ईअं न कयनि, फ़अख़ज़नाहुम बिमा कानू यफ़अलून, पोइ मां पकड़ कंदुसि सननि बुरनि अमलनि जे करे, पोइ माना खाई बि कोन सघंदा। वरी अलाह थो चए वकाई मिन दाबतिन ला तहम रिज़्क़हा,
चए थो केतिरा अहिड़ा पैदा कयल शयुनि जो पाण सां गॾु खणी कोन था। मिसाल तौरु पखी आहे, हाणे पखी सुबुह जो अचे दाग चुगियो त मंझंदि जी मानी खणी थो वञे या पुठीअ ते ॿधी थो वञे। असां त घटि में घटि अटो रखूं था न घर में, गुंदीअ में अन्न रखूं था न। चए थो मुंहिंजा केतिरा एतिरा मुंहिंजा मखलूकात आहिनि, ला तहमिल रिज़्क़ हा, कॾहिं बि पाण सां खणी ॿधी कोन था हलनि, न कोन वटि स्टोर आहे। अलाह यर्ज़ुक़ु हा त उन्हनि खे बि ॾिए थो न, पोइ उन्हनि खे मंझंदि जी मानी कीअं थो ॾिए जॾहिं खणी बि कोन था हलनि। व इहा कुम तव्हांखे बि ईअं खाराईंदो जीअं पखीअ खे खाराईंदो आहे। वो समीउन अलीम, छो त अलाह ताला ॿुधे बि थो ऐं तव्हांखे ॼाणे बि थो, हू तव्हांखे साह जे रग खां वेझो आहे। बाक़ी चए थो तव्हां अलाह जेको तव्हांजी ॻाल्हि ॿुधे बि थो ऐं रिज़्क़ जो मालिक आहे, उन खे छॾे तव्हां मोलनि खां घुरो जिन जा रूह जन्नत में। नेक माण्हू त जन्नत में आहिनि, उन जा रूह क़बर में त अथनि ई कोन। फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त ग़ैब जी ख़बर आहे त हर नेक औलिया हिन वक़्तु उनजो रूह अच्छे पखीअ में जन्नत में वेठो आहे त खाए पिए थो, हिन क़बर में का शइ कान्हे का। वरी जेके शहीद आहिनि उन्हनि जो वरी रूह सावनि पखियुनि में अर्श सां गॾु अलाह ते थो रहे। बदियुनि जो रूह कारे पखीअ में, उनखे सुबुह शाम जहन्नम में घुमाइनि था। ऐं जन्नती ऐं जेके आहिनि सावा पखी ऐं अछा पखी, इन्हनि खे वरी जन्नत में सुबुह शाम चकर ॾेखारियूं, प्रॉपर्टियूं ॾेखारीनि था। फरमायो ग़ैब जी ख़बर आहे त हिते त का शइ कान्हे। हाणे जॾहिं का शइ न आहे त तव्हांजे इन्हीअ खां वञी था घुरो, त चए थो या बदून में दून अलाह, तव्हां अलाह खां सवाइ अहिड़नि हस्तियुनि खां घुरो था, माला यमलिक लहुम रिज़्क़न मिन समावात वल अर्द, जो उन्हनि जे हथ में ज़मीन आसमान में तव्हांखे दाणो ॾियण बि कोन्हे। शई आहे माना दाणो, वला पर चाहिनि तॾहिं बि नथा करे सघनि, छो त अलाह सिस्टम पंहिंजे हथ में रखियो आहे। त इहो शिरक आहे, तंहिं करे शिरक करण जे करे तव्हांखे नुक़सानु पवंदो। शुकुरु रिज़्क़ खे वधाए थो, शुकुरु करणु रिज़्क़ वधे थो। छा थो चए, वइज़ताज़न रब्बुकुम, अलाह ताला ही ऐलान करायो आहे हिन क़ुर में। छा चयो अथई, लैन शकरतुम, जे शुकुरु कंदो। हाणे शुकुर जो मतिलबु अदा इहो न आहे त अलाह साईं शुकुरु न, शुकुर जो मतिलबु आहे त निमाज़ पढ़णु, अलाह जेके हुकुम आहिनि सचु ॻाल्हाइणु, हलाल खाइणु ऐं पंहिंजे मिट माइटनि जी मदद करणु, यतीमनि जी, इहो शुकुरु आहे न। या हिकिड़ो तव्हां नौकर रखो, उनखे चओ बाबा तोखे माल चाढ़णो आहे ऐं ॾुहणो आहे, खट ते विझे, अदा भाउ तुंहिंजी वॾी महिरबानी तो नौकिरी ॾियां, अदा भाउ तुंहिंजी वॾी महिरबानी नौकिरी ॾियां, न माल ॾुहे न माल खे चाढ़े, पोइ घणो लठु कढंदवसि न तव्हां ॿार खे। त हिते शुकुर जो मतिलबु आहे त चए थो इज़्ताज़न रब्बुकुम, तव्हांजे रब साईं ऐलान करायो आहे, लैन शकरतुम, जे तव्हां शुकुरु कंदव, ल अज़ीदन्नकुम, त मां वधाईंदोसांव। कंहिंमें, सिहत में, उमिरि में, रिज़्क़ में। वलैन कफ़रतुम, पर जे नाफ़रमानी कंदव, इन अज़ाबी लशदीद, त मुंहिंजो अज़ाब सख़्तु आहे। पोइ हिन ई दुनिया में मां तव्हांखे बीमार करे छॾींदुसि, सफ़ा बीमार, खाई कोन सघंदव या ॿी बि तंगी ॾेई सघे थो। तंहिंजे करे हीअ हदीस शरीफ़ आहे, कमाल जी अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी आहे। काल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ला यज़ीद फिल उम्र इल्लल बिर, उमिरि तव्हांजी नेकी करण सां वधी थी वञे। माना उमिरि तव्हांजी फिक्स कान्हे का, तव्हां पंहिंजी उमिरि तव्हांजे हथ में आहे, घटाए बि सघो था, वधाए। जेकॾहिं नेकी कंदव त तव्हांजी उमिरि वधंदी। छा थींदो, अदा नेकी करण सां तव्हांखे थींदी दिलि में ख़ुशी जो थींदी, त तव्हांखे जेका ख़ुशी, दिलि जी ख़ुशी, माना दिलि जी बीमारियूं ख़तमु, हर वक़्तु ख़ुशि रहंदव। बल्कि चवनि था त हिन दुनिया में अलाह ताला जंहिंखे जन्नत में मोकिलींदो आहे, उनखे एॾी ख़ुशी ॾींदो, एॾी ख़ुशी ॾींदो, जो हिकिड़ी एंड आहे ख़ुशीअ जो। कहिड़ो, जो जेकॾहिं तव्हां कंहिं ग़रीब जी मदद करे ॾिसंदो त हीउ ख़ुशि थी वियो आहे, त हुन खां वधीक तोखे एॾी ख़ुशी थींदी जो अखियुनि मां पाणी अची वेंदव। जॾहिं तव्हां ॿिए जे नेकी ऐं कम में करण में तव्हांखे एॾी ख़ुशी थिए जो अखियुनि मां पाणी अची वञे, इहा जन्नत जी निशानी आहे। वल नुही यनो हयातन तइबा, त मां हिन दुनिया में तव्हांखे बहितरीन ज़िंदगी। सो चए थो ला यज़ीद फिल उमिर इल्लल बिर, नेकी करण सां उमिरि वधे थी, फिक्स न आहे। वला यरुद्दल क़द्र इल्ला दुआ, चए थो तव्हांजे क़िस्मत में जेके लिखियल शयूं आहिनि, इहे दुआ करण सां चेंज थी वञनि। माना जेकॾहिं तव्हांजे क़िस्मत में के मुसीबतूं, जीअं चवंदा त सदका रदुल बला, सदके सां बलाऊं टरंदियूं, हीअ बि इहा ॻाल्हि आहे त अलाह खां दुआऊं घुरंदव त तव्हांजे क़िस्मत में लिखियल जेके तक़दीर आहे उहा मटिजी थी वञे। व इन रजुल ल युहरम रिज़्क़ बिज़म्ब युसीबहू, ऐं बाक़ी हर माण्हू पंहिंजे रिज़्क़ खे घटाए थो, पंहिंजे रिज़्क़ खे घटराए हराम करे थो, गुनाह करे। इन सां पोइ ईअं न आहे त पैसा खुटनि था, खाई कोन सघंदो, बीमारियूं लॻी वेंदसि। इहो फरमायो अलाह ताला। ऐं हिन तर्जुमो हिते मां कढियां थो उर्दूअ में,
तो हज़रत सोबान रज़ी अल्लाह फरमाते हैं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कोई चीज़ उम्र को नहीं बढ़ा सकती सवाए नेकी के, और कोई चीज़ तकदीर को नहीं टाल सकती सवाए दुआ के। मर्द अपने गुनाह के वजह से रिज़्क़ से महरूम किया जाता है। इहो आहे अॼोको मुंहिंजो प्रोग्राम। हाणे इंशाअल्लाह ताला यादि रखो, हिन रमज़ान शरीफ़ में रोज़ानो हिकिड़ो पारो मां तर्जुमो कंदुसि, पर उन पारे जो मां मग़ज़ कढंदुसि। यानी सॼो पारो त मुमकिन कोन्हे न अधु कलाक मुने में ॾसणु, पर उन मां पंहिंजे तजुर्बे सां सॼो उन जो जेको तत्व आहे उहो मां आयतूं कढी तव्हांखे रोज़ानो हिकिड़े पारे ॾसींदुसि। इहो सहरीअ में शुरू थींदो प्रोग्राम। सहरीअ में तव्हां मानी बि खाइजो ऐं मूं वारो प्रोग्राम ॾिसिजो, त मां तर्जुमो कंदुसि। वरी सुबुह जो सवेल 7 बजे धारे वरी उहो रिपीट बि थींदो जेकॾहिं तव्हां नथा कयो त। इन लाइ रमज़ान जी तयारी पकड़ियो ऐं इंशाअल्लाह ताला जेकॾहिं मूंखे अलाह उमिरि ॾिनी ऐं मां ज़िंदा रहियुसि त इहो मुंहिंजो प्रोग्राम आहे जेको मां तव्हां सां कंदुसि। मां अलाह ताला खां दुआ थो घुरां त अलाह असांखे तव्हांखे सम्झता फ़रमाए। हीउ जेको प्रोग्राम हींअर आहे सुबुह जो 7 बजे रिपीट बि थींदो ऐं 3-4 कलाकनि में वेबसाइट ते मेहरान टीवीअ जी वेबसाइट ते अपलोड बि थी वेंदो। तंहिंजे करे दोस्तनि ॾे मोकिलियो, हीउ मोकिलियो, हे छो त निज क़ुरान आहे, मां जी त हिन में ॻाल्हि कान्हे का। एनीवे, सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।